रोज थो भेरे आरो सिज अञा ताईं शफ़न का ख़बर न आंदी आहे। हाल न विञाए, मुंहिंजी दिल खे दुआई नथी लगे तो सोराब खे को कोसो वा लगे। उते धणीअ खे पारत आहे, धाणो जे धणी सोराब जी शफ़न कुछ न कयो न तो धाणो पाण बंदूक खणी लही पवंदी मैदान ते। अम्मा तू छा कंदी आहे? सदाई हवाई ख़बरूं कंदी आई। तू तसल जंगू खटियो वेठी आई जो थाणो थी थी मयार जी थाणो कंदी दिस जाए थाणो धड़किया धड़की ना है। अम्मा दुआ कर चल बाबे दी खैर हुजे। मां त जामी कुनी खणी जामी में वेराई आई आया, रब सणाई कंदो, तू उल्को न कर, मुखे जण गणती ना है। अम्मा इहो सब कुछ मुझे करे थियो आ। मां त मिनत कयां थी त मां ओडा वञा त जीअं बाबो तकलीफ़ खां बचे। अम्मा अलाए कहिड़ो सलूक कंस। अम्मा मुखे खबर आ कासिम वॾो कठोर आ, वो सारा जे चंबे में आ। कासिम जे कठोर आ न त थाणो ब धड़की आ, नि धड़की ना है। शफ़न जे न चंबे में आयो त बूटियूं थी वेंदो। मरहबा मरहबा मासाते भला फकीर वेही ना वनी। फकीर नी फाहो खाए 80,000 में फकीर जो जोरा बेहाई वञण ते निकुर माचा थे निकुर त मिर्चू न सुघाए वती नारे तानी निछू लींदो। मासाते अजु त सफा मोटी काती लगी पई आई, ओ त तिखी काती सां त कोन फकीर फत के न। तरगिरी जबर जा गेंडा मथो ही खाई वयो आही। बचड़ी मुमल न गलाई ओ दुख कंदिया त फकीर लिहाज न कयो। मां मासात मिठी जात सां आया पुछड़ायो आयास त सोराब बचो या न बचो। हां हां तू जी मर्जी छा है गसलेटी ड्रम यो मुजी मर्जी जी खबर थई मासात पकाई छो थी करी मासात धनु धमाली सां जेकॾहिं इज्जत लाइ करी त बिना देर ता हलियो वञ, पोइ मता चवी त उम्र जो ख्याल भी कोन कई। फकीर आई या फकड़ी? ठीक बचड़ी हाणे मां भी लिहाज न कंदो सां मासात धाणो सां ऐं सारा सां रही रही तू भी स्टाइल हणण सिखी वई आई। फकीर वञे तो बस न। हां हल हर त सट जे सट के सां सुजाए न छजे थाणो धड़किया धड़की ना है। दादा ना चो सोराब के अगवा करे विया आहिनि। केर? ॿुधुमि त कासिम वारा। ओए मां छा कयां? ॻाल्हि कयमि, ज़रूरत कहिड़ी? ॻोठ जो मसलो आहे तॾहिं ॿुधायमि। ॻोठ जो बि मसलो न आहे काबिल, हुननि जो बि पंहिंजो मथो ख़राब आहे। तूं मदद करीन काबिल मूंखे कहिड़ो लाचार आहे? कहिड़ी मूंसां हुननि चङाई कई आहे जो मां हुननि जे मामलनि में पवां? दादा न रत दांगी ते बि वरंदी आहे। अहिड़ी दांगी टुटल चङी जंहिंतां रत सड़े ऐं वरे। बहितर ॻाल्हि करे मुंहिंजे पुत खे बाहि न ॾे काबिल। नाराज़ न थी दादा न। तूं बि इंसाफ़ तो करी काबिल, अहिड़नि जा नाला तो करी जिन जो नालो ॿुधण सां जा पेर टांडनि ते पंजड़ण शुरू थियनि था। मां अञा पलाती न कयो आहे, बची विया आहिनि। खेनि ख़बर ॾींदुसि त तदन मौत आहे ऐं मौत डरणो नाहे। टरणो बासी बासी मां तोसां आहियां न, बोड़ी आई छा? तोसां न ॻाल्हाइण में ई भलाई आ। मूंसां ॻाल्हाइण में ई तव्हांजी भलाई आहे। नाहे भलाई? आहे भलाई। शहबाज खान खे अस्पताल भेड़ो कयो अथमि, संदसि जंग न रहंदी, संदसि माण्हूअ जो क़त्ल करे आयो आहियां। बाक़ी हिकिड़ो रहियो बादल ऐं ॿियो काको साबिर।
उन्हीं खां पोइ भी जेकॾहिं तव्हां जिद ते रहियो न त पोइ ॿ क़तल ॿिया बि सही। धमकियूं थो ॾी? न, सच थो चवां। हेतिरा रोलड़ा, हेतिरियूं दरबदरियूं, पोइ बि पंहिंजो न कयो त बाहि खां तव्हां ॿिन्हीअ खे ख़तम करे छॾींदुसि, या तव्हां सां गॾु पाण खे बि हिते ख़तम करे छॾींदुसि। पोइ न जेल न फायूं या उमिरि कैद खां बि आजो रहंदुसि। मीरल, तूं छो ज़िद ते चढ़ी आज़ारींदो रहियो आहीं? असां कहिड़ो कसूर कयो आहे तुंहिंजो? ॿुधाए। कसूर कंहिंजो बि न आहे, कसूर त हिन दिलि जो आहे जंहिं छा न करायो। तूं वेशी दरिंदो आहीं। नूरी! ख़ामोश! रोब न कर। जेको ॾिस तो नफ़सियाती मरीज़ गाटे में तो लगे। बाकियूं त असीं आहियूं, पंहिंजो नमूनो ॾिठो थी जो दावा थो करी। हाणे हिकु लफ़्ज़ बि कुझु न त समझी थी। मुंहिंजी मोहब्बत जो मज़ाक न उॾाए। मोहब्बत सब ढोंगी मर्द, मोहब्बत नामुमकिन। बस हिकड़ी गाल ज़हन ते सवार हूंदी तन त औरत घटा ऐं मर्द उत्तम आ। अन्ना ऐं जिद जा पुजारी तो जड़ा मर्द मोहब्बत जी छा ॼाणन माना। नूरी पुट माठ कर। चवण दे अम्मा, औरत मां हुजे या भेण या बे रिश्ते मां, उनखे मर्द मिल्कियत था समझन। ॿियो त ठयो हिन जो असां सां रिश्तो केड़ो आ जो मिल्कियत समझंदो रहियो आ। मोहब्बत खे भी मिल्कियत समझंदड़ अनाउन जी ॼार में फाथल माण्हू भी को माण्हू आ। तूं पाण खे उत्तम थी समझी? मां उत्तम हुजा हां त तूं ईअं ॻाल्हाई हां? मामो विकरो करे हां? मोहब्बत के उत्तम समझंदड़ जी रवश एड़ी हूंदी आ? तू मकार, लालची ऐं मुफात परस्ता ही मीरल है। तू न पांजी माज़ियत ते नजर विझी ऐं असां जे अज़ाबन ते सोची त रब का धरती पाटण ऐं हुन में लही वञण जी दुआ घुरिया। कतल जूं धमकियूं न ॾिया। मुखे नफ़रत थी वई आ तो जणन मर्दन खां। ऐं हाणे मां पंहिंजो पाण खां नफ़रत करण लगी आ। मुखे शिकायत आ त छोकिरीअ जे रूप में कल के मर्दानी मुआशरे में अनाउन जे उभन कावन कोकन ते उछलियो वियो आ। केड़ो कसूर कयो मूं ऐं मुंहिंजे रूह? बाबा साईं अखियूं खोलियो। बाबा साईं अखियूं खोलियो। गोहर जी अखियुनि जे अॻियां ऊंदाही आहे। बाबा साईं अखियूं खोलियो। ड्राइवर निभागो काॾे हो? तू किथे आई? निभागा न पी कोन तो। बस तुंहिंजो कबर को ड्राइवरिंग आहे छा रमजान? डॉक्टर वटि वियुसि गोहर। छा था चवनि डॉक्टर? रत जे बंदोबस्त जो था चवनि। पोइ वारो कर न। कोशिश में आहियां रत जो ग्रुप मिले न। इहो ग्रुप वरी छा आहे? ॿुधायां थो हिकु हथ त कयां। मुंहिंजो रत हाज़ुर आहे यार। ॾिस डॉक्टर खे। तुंहिंजो रत कढाए ग्रुप चेक करायां। उन में देर न कर यार। बाबा साईं जो रत घणो ज़्यान थियो आहे, होश में ई नथो अचे। रब वॾो आहे गोहर। अदा भा रब बराबर वॾो आहे, पर रब साईं हीलनि लाइ त फरमायो आहे न। मूं हीला कया आहिनि गोहर। ख़बरुनि में वक़्तु न विञा, वञ जल्दी कर त बाबे साईं खे को खतरो वधी न वञे। घबराए न, देर न थींदी। ऐं ॿुध, जवाद ख़ान जी ऐं घरां बाबा साईं का फोन अचे त न ॿुधाइजां। ऐं मथां का ॿाराणी करे विझी, समझी? समझुमि। हाणे वञ बि यार, वक़्तु न विञा, वञ। बाबा साईं अखियूं खोल। बाबा साईं अखियूं खोल। मीरल जा बिस्तरा गोल कंदुसि। सोच, तू समझी थी त मूं वसां घटायो हूंदो? न, हरगिज़ न। सब थाक जाचा अथम। तव्हां जहिड़े हमले खां रोकियो, इन जे करे मुड़ी वियुसि। न त हेड़ी महिल ताणी हिकु न त ॿियो लेटियो पियो हुजे हा। सोट, असांखे बाबे जी हयाती प्यारी आ। तू उन्हनि मां केते भी हमलो कंदे। बाबो त वॾनि हथी को आ। सोट, उनखे मारींदे देर न कंदा। उमल सही थी चए शफ़ना।
न त कॾहिं का धाणो जा थूड़िया ॿुधिया धाणो धड़किया धड़की ना है। अरे तो हमलो न कयो थम चाची, न त ही शफन छेरा छेर। सोट सखड़ियूं ॻाल्हियूं न कर, हिम्मत कर। कल असां बाबे खे छॾाए वो जेको वणई न सो कर। हींअर बाबे जी हयाती असांखे प्यारी आ। ॻोल्हिस शफन, ख़बरूं न कर। चाची ॻोल्हियो थम, चाचे खे ॾाढो ॻोल्हियो थम, पत करी न, पत करी त सॼो तर जाचियो थम, नज़र न आयो। न त तूं हिनखे हिते न ॾिसी आ। कहिड़ो लंडन खणी विया हूंदसि, इते ई घुमाईंदा फिराईंदा वतंदा हूंदसि। तूं नथो चाड़ो करी त भला धाणो बंदूक खणी निकिरे त कसमारनि जो जरा बुकियूं भुञी सोराब खे वठी ईंदी। धाणो धड़की आ, धड़की ना है। अम्मा शफन जे ॻाल्हियुनि मां लॻे थो त छा त बाबे खे नुक़सान पहुचाए छॾींदा। अम्मा बाबो खेर गुरदी, अल्लाह कंदो सोराब सही सलामत सुरो थी मोटंदो। हाणे भाई नवार मुमल धाणो आहे, खातिरी कर। अम्मा संदन चवण कयो ऐं मूंखे छॾियो। घटि में घटि बाबे जी हयाती त खतरे में न हूंदी न। सोट तूं ये वरी न चइजाए। जे मोला सणाई कई न त चाचो सही सलामत ईंदो। मूं जेको सोचियो आहे न, चाचे सोराब खे ज़रे जी बि रोंड न ईंदी। लेकिन हुनखे आई बि न, और शफन छेरा छेर। अम्मा अम्मा बाबे ॾे अलाह साईं केर करे मूंखे अलाए जो खौफ पकोड़े वियो आहे। मुमल दिल न लाए, तो सब थाणो गड्ढा है। थाणो धड़की आ, ये धड़की ना है। न इनखे न आहे मारो। आरो सिजु छफन खे न चयमि, छफन जो हेॾो याव थी वियो आहे। कीअं न थींदुसि, आख़िर रेस जी टेक थोड़ी ॻाल्हि न आहे। मां सम्झां थो त शहबाज़ खान खे लेटाए आयो आहे। छफन लेटाए आयो? मूंखे ईअं थो लॻे किबला, वधीक जॾहिं पतो पवे हेकर त हमरा शींग थी वञी अस्पताल वसाई आहे। जे छफन कयो आहे त पग ॿधाइण जहिड़ो आहे, पर तूं कंहिंसां न पचारे। मूं ॿियो सोचियो आहे। छा सोचियो अथव? जे शहबाज़ खान कंहिं ॿिए जो नालो नथो ॾे त तोखे हिकु कमु करणो पवंदो। हुकुम कयो, छा करणो आहे? शहबाज़ खान जे माण्हुनि जे कन में दादन जी फूक ॾियणी आहे। दादन बि सुक त मेलो बि मचंदो ऐं शहबाज़ राजूनीअ ते लही ईंदो। कमाल था कयो किबला। कीअं? हथ सां था फासायो। बाबल मां शहबाज़ खान जे माण्हुनि वटि वञा ऐं फूकू ॾियां त ॿारे छॾींदा। ॿारींदा जो बहराम खान नथो सुझाई छा? सुझे थो तॾहिं त कंदा। ॿियो त असांजी ॻाल्हि ते एतबार कंदा छा? कतई न। ॿियो त कॾहिं कॾहिं चुप छो थी वए? चवंदुसि त कढंदो छंड। बाबल इन्हीअ खां माठ भली। थोरो पंहिंजे अकुल ऐं दिमाग़ ते ज़ोर ॾियो बाबल, त समझी वेंदव। अकुल भुगड़ा खाइण त पाण न वियो आहे। माठ नादान चिड़ो न। हाणे कीअं चवां? भगन जी सट बघड़ जो झट। फूक कंहिं तरीक़े सां ॾिबी आहे या सिधो वही चइबो आहे? साह मुंहिंजी हो अथई। अण सिधी फूक पुलिस खे छो नथा ॾियो? मामिलो खलास। ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। तूं अटकल सां होशल डांडा त दातन टिड़के ऐं शहबाज़ बड़के। यार ॿाहिरि ईंदुसि त रक़म जो बंदोबस्त कंदुसि। मूंखे नंढे साहब मोकिलियो आयसि। नंढे साहब खे वॾे साहब चयो आयसि सुञते कम न थिएसि। यार मां गर्मीअ में सड़ी वियो आहियां। हिकु बिजली कोन, ॿियो पखो थो टिमके, हिते साह थो वञे मुंहिंजो। जॾहिं न डिस्ट्रिक्ट जेल घुमेसि पोइ पतो पवेसि त लाकब सही आयसि या जेल सही आयसि। यार मूं लाइ त लाकब ई वयल आहे। तूं चओ साहब खे जीअं चवंदो तीअं ई थींदो। रक़म ॾेसि त चवेसि न, खाली छो चवेसि? मुंहिंजी रक़म शहर में हिकु दोस्त वटि आहे। या उनखे न्यापो ॾे त मिले त रक़म चवांसि
जा तू पार पता ॾेई वञी रक़म वठेसि। कूड़ त न हणेसि रे, जे कूड़ हणेसि बुढ़ाने ख़बर कना जोशना। तू न्यापो ॾींसि त मां चवांसि मता एतिरी रक़म तोखे न ॾे। ॿुधाइसि नालो? हू आहे न, हाणे सम्झे न? बिल्कुल समझेसि, मां हींअर ई वञेसि। रक़म मिलेसि त तुंहिंजो केस नरम थिएसि, पोइ जल्दी ज़मानत थिएसि। रक़म न मिलेसि बुढ़ाने ख़बर कना जोशना। कासिम करन था तो असांजो माण्हू मारियो आहे। मां मरण लाइ तयार आहियां, बाक़ी आई असुल न मञंदुसि। कासिम क़त्ल तव्हां करायो आहे, हू नेक नमाज़ीअ खां। नेक नमाज़ी ॾिस मारे उछलायो मां न त आख़िरी नमाज़ बि नसीब कान थींदई। नमाज़ी आहियां, तहज्जुद बि पढ़ंदो आहियां। हिते जेके न मुंहिंजूं निमाज़ूं कज़ा थियूं आहिनि, इन्हनि जो गुनाह बि तव्हां थिया ऐं मुंहिंजो रब हिन पहरेदार जो क़त्ल मूंखे माफ़ कंदो। ॾाढी लाण त ॾाढियूं हली वञनि। ॾिस न हिनखे हली कंहिं कोठी में वाड़ियूं था। मां त चवां थो त पंहिंजे हमराह जे पलांद में कयूंसि पूरो त करे करामन कातबिन सां कचहरियूं। न हिनखे न आहे माण्हू जेसी ताईं अमानत पुॼण ऐं न पुॼण जो जवाब नथो अचे। लॻा थी लॻा थी इस्माइल चाचो सोराब। हा यार, कासिम ईसन जे घेरे में आ, हवाई फायर कजाए मता चाचे सोराब के नुकसान पहुंचे। ठीक है ईसन मां हिनखे बिलायतो थो कयां, तूं हुननि जे मथां फायरिंग करे हिननि खे रोक। बच मिले त पोइ निकिरी अच। घबराए न कासिम। इस्माइल निकिरी विया। शफ़ा न जे सिधा फायर कयूं आहे न कोन निकिरी सघंदा। अच त हलो, वेठो था, जल्दी कर अच। बादल असां त अचण जी कई पर विथी न मिली सघी। मासी का मयार नाहे तव्हां। बादल असां मयारी आहियूं, तो जड़े हॾ ॾोखीअ खां असां पुछण बि न अचूं, इहा मयार जड़ी ॻाल्हि ज़रूर आहे। न नूरी शर्मसार न कर, मूंखे एहसास आहे। मूंखे त इहो बि ऊनो हुयो त तव्हां कंहिं अंजाईअ में न अची वई हुजो। हुयूंसीं अंजाईअ में आहियूं। मामो साबिर शहबाज खान हवाले तो करण चाहे, इहा घटि अंजाई आहे। काको साबिर तुंहिंजो मामो ऐं मासीअ जो भाउ आहे, जेको वस ऐं वारसी काके साबिर वटि आहे। सा मूं वटि न आहे, मां छा थो करे सघां। अलबत्ता शहबाज खान सां मुआइदो अटकायो आहे त हवेली में कैद करण या जबरदस्ती साबिर सां रिश्तेदारी लाइ छिकियो आहे। माना तो शहबाज खान ते तो हमलो करायो। हाँ तो यहाँ सां कराची न वञी सघूं। काका मां वार वठंदो सांस, हू हमलो न कयो आहे। तो कयो आहे तो बदनियत। मामा खामोश नूरी,
लौतीअ जो लिहाज़ रख, इन जे इरादनि खे सुञाणां थो। चङी त हलियो वञे, छो थो अचे बार बार तव्हांखे बरगलाइण? चवनि छो, मां पाण वञा थो। वरी न अचिजांइ, न त लाउती सुॼई थो। न ईंदुसि, पर कन खोले ॿुध काका साबर, जे तो हिननि जी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ का गफ़लत कई त मां बर्दाश्त न कंदुसि। नशे में विनाश विञाए वेठो आहीं। ॾिसां त हिननि जी मर्ज़ीअ खां सवाइ कीअं थो शहबाज़ ख़ान जे हवाले करी नूरीअ खे। अदा तो वाकई माण्हू न माण्हूअ जी छनासर विञाए छॾी आहे। अम्मा, हिन घर में या मामो रहंदो या वरी मां, या पाण खे मां पाण मारींदसि, या ही मामो मोह पियो हूंदो। अलाए कीअं लाउतीअ खे मारींदीअ, चरी छोकिरी। महलनि ऐं माड़ियुनि में तो मोकिलियांसि, के पे मथो थो सड़ेसि। को बि साबिर लाउतीअ खे रोके न सघंदो। जेको रोकींदो न, वो पासे पर पियो हूंदो, ॼाणे थो मौला। खबरदार मीरा, मिले ना। अरे मिरल ने खबर कना जोशना गिलेलस गाड़ी अदई खरबो मिस्टर मिरल ने खबर कना जोशना। जी मदद कंदे त लही कोन वेंदे दादा न। मां न चवंदी करी अॻिते। लठ ऐं पाणी जुदा कोन थींदो आहे। पाणी जुदा थी वियो, मां वही तॾहिं कोन थो चवां। पर जेकॾहिं तुंहिंजी जॻह ते को ॿियो चवे हा न, त उनखे ॿुधायां हा त मदद लाइ कीअं थो चवे ऐं कंहिंजे लाइ थो चवे। पुट कुझु सोच, ईअं न कर, न ॾे ॿियनि खे वारो, न कर ॾुखारो मूंखे पीड़ीअ में। मां बर्दाश्त न करे सघंदी मैं इहे सूर। पुट दादन नाफरमान न थियो। जेको बि समझी मां मरंदो मरी वेंदुसि, पर उन्हनि जी मदद न कंदुसि ऐं न वरी वटन वेंदुसि। अञा बि उन्हनि जी हयाती खुटाईंदुसि। तुंहिंजी मर्ज़ी, मां बि हयाती ॾींहं घणे घारे गुज़ारे वेंदसि। ॿियो जेको बि चवंदी न अखियुनि ते, पर हाणे उन्हनि जा दरवाज़ा मोला है ऐं मुंहिंजा दरवाज़ा उन्हनि जे लाइ हमेशा हमेशा लाइ बंदि थी विया। हिकु ॻाल्हि अमां तूं बि ॿुधी छॾ। जेकॾहिं हाणे तोखे होॾां वेंदे ॾिठुमि न, त पोइ मां बि तुंहिंजो न रहंदुसि। दादा तुंहिंजो माल बगन खाई पियो। सरकारी ढक वॼा पंजे वाड़े ते। छा? अल्लाह साईं तू ख़ैर कजाए। छा पियो चवीं? बगन माल खाई पियो वञे, मूं ज़ोरी मोटायो आहे। बगन जो पिकिल ख़राब थियो आहे छा? असुल खां अथसि। हाणे हुनजी मुकम्मल तरह हस्ती मिसार बि
पंहिंजो पाण खे मोतबर तो समझे, सो बि बहराम कान जे ज़ोर ते। खेस ख़बर नाहे त दादन मौत आ, ऐं मौत डरणो नाहे। आहे डरणो, हलो। रोज़